कुंभर पासे खजी जो फसल लही चुको आहे। खजी जे बागान मूजिब खजी जो मार्केट में अघु तमामु घटि आहे, जॾहिं त ख़र्च तमामु घणो थिए थो। ॻाढ़ी खजी थिए थी, ॿी पीली थिए थी। असां वरी वढे वञूं त मार्केट में वञूं त गुज़ारो कोन थो थिए असांजो। तक़रीबन मन ॾेढ निकिरंदी आहे, बसि वधीक कोन निकिरंदी आहे। हिक ई खजी में पोइ कुझु कची बि निकिरी थी वञे त 10 किलो 15 किलो कची निकिरी वञे, न त मन ॾेढ या मन पकी आहे। अॻे माना तक़रीबन सुठो माना रोज़गार थींदो, हर कंहिं गाॾी वारनि जो उन्हनि जो हिन साल जेको रोज़गार आहिनि उहो मज़े कोन आहे। रेट आहे कोन, 200 250 100 रुपया कटो वञे, छा कयूं? ॾियूं पिया ॿ ॾींहं मार्केट में उछलाए था वञूं, वठण वारो केरी कोन्हे। अच्छी खजी आहे, हलेलो आहे, ज़ायदान आहे, शक्करी आहे, पर हुन खां पुछंदे त चवंदा 2 लख रुपया वाक आहे। हाणे वठूं छा, 50 रुपया कटो 30 रुपया कटो खपायूं पिया। रेट हींअर ठुप कोन्हे, सफ़ा घटि रेट आहे। ऐं जॻह सो खजी सिंधी हींअर आहे ऐं बाक़ी ॿी खजी में थोरी देरि आहे, रेट हींअर कोन्हे को। महांगा मिलंदा 50 60 60, हिते वञनि पिया 100 रुपया पेती, 50 60 रुपया पेती जो ख़र्च। बाबा ये मांग मिले जाम थी मिले, ये 400 जी वरती है टोकरी हींअर। हे घटि में घटि असांजे तक़रीबन जॻह 70 रुपया किलो असांजे घर में पवंदी, 80 100 रुपया किलो खपाईंदा। पेटी 200 रुपए जी आहे। खजी जेको आहे पहिरियों मलारी आहे, अञा खजी जेको आहे सही कोन्हे, हुन हिसाब सां रेट कोन्हे। ऐं कटो बि 300 400 रुपए 350 रुपया कटो आहे। खजी जे बागान जो इन्हनि जो चवणु त हींअर खजी जा मुनासिब अघु न मिली रहिया आहिनि। ॿिए पासे रेड़े वारनि जो चवणु त मार्केट में खजी महांगे अघ ते विकिरो थी रही आहे। कैमरामैन फरहान कुंभर सां गॾु राजा रशीद कुंभर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो। लड़ो पे ला